एतिरी हदीस मूं त साबित आहे त रसूल जे ज़माने में बि दजाल हुयो, माना अगम जो पैदा थियल आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो, नूह अलैहिस्सलाम खां वठी करे सभु नबी पंहिंजी क़ौम खे दजाल जे बारे में आगाह कंदा ईंदा आहिनि त दजाल आहे। पोइ थी सघे थो अगम केतिरो वक़्तु आहे अलाह खे ख़बर आहे, बहरहाल रसूलुल्लाह जे ज़माने में मौजूदु हुयो। बहरहाल हाणे इहो दजाल जेको आहे त रसूल फरमायो इहो ओभर ॾिया। हाणे इहा जॻह कहिड़ी आहे बि समुंड में जेको आहे त इन जे बारे में उलमा इकराम जेको आहे हक़ीक़त अलाह थो ॼाणे। उलमा इकराम इन जे बारे में वॾा वॾा किताब लिखिया आहिनि। शेख हिशाम अब्दुल हमीद मिस्र जो वॾो आलिम आहे, उन इक़्तरब ख़ुरूज मसीह दजाल हिकिड़ो किताबु लिखियो आहे। उन किताब में उन बाक़ाइदे हदीसनि सां साबित कयो आहे त अमेरिका ॿ टुकड़ा आहिनि, हिकिड़ो शुमाली अमेरिका ॿियो जनूबी अमेरिका, ॿिन्ही जे विच में हिकिड़ो समुंडी ॿेट आहे, उन में दजाल मौजूदु आहे। उन्हनि हदीस जे राब्ते सां ॾिनो आहे। ऐं ॿियो किताबु लिखियो आहे शेख मुहम्मद, इहो बि मिस्र जो आहे। उन बि पंहिंजे किताब में जेको आहे त इहा हैसियत लिखी आहे त दजाल हिते आहे, हदीसनि सां सम्झायो अथई। ऐं टियों किताबु लिखियो आहे जेको आहे त इन जे बारे में हज़रत शेख आमिर कराची जो आलिम आहे, उन बाक़ाइदे किताबु सॼो लिखियो ई इन शइ ते आहे त हिकिड़ी जॻह आहे, उन जॻह लिखी आहे, उन जा हाल हवाला ॿुधाया त हिते कहिड़ियूं शयूं थियूं आहिनि, कहिड़ा माण्हू गुम थी विया आहिनि, इन दजाल जी जॻह ते लिखियो आहे किताबु। बहरहाल हक़ीक़त अलाह तो ॼाणे, आलमनि इहा तहक़ीक़ करे किताब लिखिया आहिनि। चौथों किताबु लिखियो आहे मुफ्ती अबू लुबाबा शाह मंसूर, दजाल जे बारे में वॾो किताबु लिखियो अथई। उहो बि दजाल जे बारे में वॾो हक़ीक़त थो ज़ाहिर करे, जेकॾहिं अकुलमंद उनखे पढ़े त दंग रहिजी वेंदो। बहरहाल त दजाल इन जॻह ते आई। उलमा इकराम फरमायो उनखे बरमूदा तपून चवनि था, बरमूदा तपून उन जज़ीरे जो नालो आहे। उलमा इकराम फरमाइनि था त उहो एॾो त वॾो आहे, एॾो त वॾो जज़ीरो आहे, समुंड में अंदरि जॻह आहे त एॾो त वॾो उहो जज़ीरो आहे समुंड जे अंदरि जो 11 लख किलोमीटर हलियो वञे त उहो एॾो वॾो आहे। 11 लख किलोमीटर माना हिन पाकिस्तान जी हैसियत टपी वञे एॾो, माना उहो वॾो जेको आहे त समुंडी ॿेटो आहे, उन में दजाल उहे चवंदा त मौजूदु आहे। 500 साल अॻु में हिकिड़ो जेको आहे त अंग्रेज़ ओलंबस उहो वियो हुयो, उन पंहिंजी तारीख़ में लिखियो आहे त मां हितां वञा पियो त जेको आहे त हिकिड़ो जेको आहे बाहि जा शोला उन समुंड में दाख़िल थींदे ॾिठमि, वरी उते जेको आहे त वॾी अॾे शशा नज़र पियूं अचनि। उन खां बाद में 200 साल पहिरियों माण्हू हिते ईंदा वेंदा हुया। 200 साल खां बाद जॾहिं मीडिया वग़ैरह निकिती, कैमराउनि जो ज़मानो निकितो, अलाह जी अहिड़ी कुदरत जो रब खे दजाल जेको आहे त आम इंसान खे ॾेखारिणो कोन हुयो। ख़ासि माण्हू हुज़ूर जे साहबी खे जीअं ॿिए कंहिंखे ॾेखारे, बाक़ी जेको आहे त आम जेको आहे त न आहे ॾेखारिणो। सो अलाह जी इहा हिकमत आहे। सो जेको बि उते माण्हुनि जासूस करण जे लाइ वॾा जहाज़ मोकिलिया आहिनि, जिन में उन आलिम सगोरे हज़रत आसिम पंहिंजे किताब बरमूदा तपून में लिखियो आहे त हज़ारनि जी तइदाद में माण्हू तलाश कंदे उनखे कैमरा खणी आहिनि त दजाल ॾिसूं, लेकिन विया आहिनि त मोटिया ई कोन्हनि के। इहो अलाह जो को करशमो आहे। बहरहाल त उते दजाल आहे। त अॼुकल्ह जी हिन साइंस जे हिसाब सां ॾिठो वञे त जेको साइंस जो हिसाब आहे त कैमराउनि जे हिसाब सां सैटेलाइट जेको उॾंदो आहे जहाज़, उन हिसाब सां हिननि हिकिड़ी सैटेलाइट ठाही आहे जेका चंड ऐं ज़मीन जे दरमियान आहे। उन तो सम्झ त ज़मीन जो बनो ज़ार थो थिए, समुंड जो चवंदो छोटी ज़ार थी थिए, लेकिन उन में बि अलाह ताला अहिड़ो कमु करे चयो, उन में जेको आहे त दजाल जो ॿेटो ई ज़ार नथो थिए, नई वरी याजूज माजूज उन में ज़ार था थियनि, पर आहिनि मौजूदु। रसूल फरमाया सच आहे, असांजूं कैमराऊं नथियूं ॿुधाइनि, इहा अलाह जी ताक़त आहे। त बहरहाल इहा सैटेलाइट छॾी अथऊं, जीअं तंहिं ॾींहुं सितार की वई हिकिड़ी लाइन, इहे बि हिकिड़ो हिननि जूं सैटेलाइट मिशनियूं हुयूं। बहरहाल त इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 2 दफ़ा दजाल जी जेको आहे त सूरत ॾेखारी वई आहे, हिकु जाग में ॿियो ख्वाब में। रसूल सुम्ही पिया आया, ख्वाब में बि रसूल खे ॾेखारियो वियो, ऐं हदीस पाक में ईंदो आहे रसूल खे जाग में मेराज वारी राति बि ॾेखारियो वियो दजाल। तंहिंजे कारण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जूं निशानियूं ॿुधाईंदा हुया। बहरहाल अर्ज़ु पए कयुमि त जॾहिं क़यामत क़रीब ईंदी, इहो दजाल हितां निकिरंदो। ईरान में अस्फहान शहर आहे, उते यहूदी थी वेंदा, उते माण्हू यहूदी ईंदा, अॻिते हली करे ईरान में सॼा यहूदी थी वेंदा। 70,000 यहूदी दजाल सां गॾु हूंदा। दजाल अची करे जेको आहे त माण्हुनि खे पंहिंजे फेरगार ॾेखारींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो दजाल खां अॻु में हिन ज़मीन ते कहत अची वेंदो, आसमान बारिश छॾे ॾींदो, ज़मीन में जेको नलको वग़ैरह हलायूं था हेठो जेको जर आहे इहो सभा सुकी वेंदो। इहो हालियत ईंदी दजाल जो कुझु वक़्तु अॻु में। संजय फरमायो त पोइ कहत हूंदो, हर को माण्हू परेशान हूंदो, खाइण पीअण जे लाइ कुझु न हूंदो, माण्हू बुख मरदा, जानवर कई मरी वेंदा। एतिरे में दजाल ईंदो। पोइ दजाल जे हिकिड़े हथ में बाग हूंदो, ॿिए हथ में जेको आहे त
बाहि हूंदी पोइ दजाल चवंदो पहिरियों चवंदो त मां नबी आहियां पोइ चवंदो त मां ख़ुदि अलाह आहियां पोइ चवंदो जेकॾहिं मूंखे अलाह करे मञियो था त हिन बाग़ में दाख़िल कंदोसांव जेकॾहिं अलाह नथा मञियो हिन बाहि में दाख़िल कंदोसांव नबी साईं फरमाए पर इहो दजाल माना फिराडी संजय फरमाए फिराडी आहे इन जी बाग हूंदो बाग बाहि हूंदसि तंहिंजे कारण जेके हिनखे न मञींदा बाहि में विझंदा लेकिन हक़ीक़त में बाग मां हलिया वेंदा इन जो जेको बाग हूंदो उहा हक़ीक़त में बाहि हूंदी एॾो त हिनखे अलाह ताला पावर ॾींदो जो दजाल जेको आहे ज़मीन खे चवंदो खज़ानो कढ सोन कढी ॾींदी ऐं आसमान खे चवंदो बरसाति वसाईंदो ऐं अहिड़ी तरह सां ज़मीन खे चवंदो सलाह कढी ॾींदी ऐं उन सां पहाड़ जेको आहे त रोटनि ऐं माननि जा हूंदा नहरूं हूंदसि गॾु जाॾे चवंदो हलंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो पोइ उहो हिकिड़े गदह ते सुवार थी करे ईंदो उलमा इकराम उन गदह जी एॾी त मुसाफ़त लिखी आहे जो हिकु कन खां ॿिए कन ताईं 40 गज़ एॾो गॾु हिकु कन खां ॿिए कन ताईं एॾी हुनजी मुसाफ़त आहे पोइ गॾु केॾो वॾो हूंदो दजाल केॾो वॾो हूंदो पर हूंदो कद जो ॾेढो हूंदो ऐं अहिड़ी तरह सां वार घुंडीदार हूंदसि काणी अखियूं हूंदसि हिकु अखि हूंदसि कोन ॿी हूंदसि उहा बि अंकुर जीअं ॿाहिरि निकितल हूंदसि मथो लिखियलु हूंदो काफ़ारा यानी काफ़िर मोमिन हिनखे ॾिसी करे सुञाणे वेंदा दजाल खे ऐं चवंदो त मां अलाह आहियां जेकॾहिं कोई न मञींदो उनखे मारे जीआरे बि सघे थो इहो अलाह ताला हुनखे पावर ॾींदो पर जेकॾहिं हिकु दफ़ो मारे जीआरे अहिड़ी तरह सां जेको आहे त हुनखे पावर मिलंदा पोइ माण्हू जेको आहे त वञी करे ॻोठनि में वेंदो पोइ हुननि खे चवंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे हता जा फिल करिए ते हता खे हिकिड़े ॻोठ में ईंदो संजय फरमायो पोइ उन्हनि खे चवंदो त ॾियो त ख़बर तव्हांजो भला अबो अमा मरी विया आहिनि चए हा तव्हांखे जीअरो करे ॾियां अबो अमा पोइ मूंखे मञींदव रब करे चए इहो त सही आहे चए पोइ चए जीअरो ऐं मारींदो अलाह आहे न चए सही आहे पोइ उन्हनि खे पंहिंजा जिन भूत शैतान हूंदसि उन्हनि खे शिकिल इख्तियार करे चवंदो हेॾो ॾिसो तव्हांजा अबो अमा आया उनजो शैतान इंसानी शिकिल करे अबो अमा जी उन्हनि खे चवंदा पुट हिनखे मने रब थी उहो बि सादो सूदो हुनखे चवंदो तूं रब आहे सिधो जहन्नम में हलियो वेंदो एॾो ख़तरनाक फितनो हूंदो ऐं अहिड़ी तरह सां ईंदो मदीने ॾे ईंदो त हिते ओध पहाड़ वटि ईंदो त अॻिते दाख़िल न थी सघंदो अॻिते फ़रिश्ता बीठा हूंदा पोइ हिते हिकिड़ो शख़्स हिनखे मिलंदो उनखे जेको आहे त साम्हूं ईंदो उहो चवंदो त तूं कूड़ो आहे तूं दजाल आहे पोइ माण्हुनि खे चवंदो भला हिनखे जीआरे मारे ॾेखारियां अचे मार जीआर उनखे मारींदो वरी जीआरींदो वरी चवंदो त मारियां पर मारे कोन सघंदो उलमा लिखियो आहे त इहो हज़रत ख़िज़र हूंदो त बहरहाल अॻिते जेको आहे त दजाल वॾा फितना क़ाइमु कंदो उनजी उलमा इकराम खोड़ निशानियूं ॿुधायूं आहिनि नहरूं वग़ैरह हूंदसि जंहिंखे चाहींदो कहत में मुब्तला कंदो उनजा माल मरी ईंदा जेको न चाहींदुसि अॻिते हली करे जेको आहे त मुस्लमान जेको आहे त उन मदीने में क़ैद थी वेंदा हिकिड़ा वञी करे बैतुल मुक़द्दस में क़ैद थींदा दजाल पंहिंजी फ़ौज वठी करे उन मुस्लमाननि खे मारण जे लाइ वेंदो बैतुल मुक़द्दस वटि पहुचंदो दजाल जॾहिं त उहा जामिया मस्जिद हूंदी किन उलमा लिखियो आहे 3 पहर जो टाइम हूंदो किन उलमा फजर जो टाइम हूंदो मुस्लमान परेशान हूंदा हज़रत इमाम महदी गॾु हूंदुनि त दजाल जी फ़ौज सां हाणे मुक़ाबिलो कीअं कजे दजाल खे हेॾा पावर आहिनि पोइ हिते अलाह ताला जे आसमान में आवाज़ ईंदो त कद नसरुल्लाह अता नसरुल्लाह अलाह जी मदद अची वई आहे कहिड़ी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो 2 फ़रिश्तनि जे कुलनि ते हथ रखियल हूंदसि पाणी जा कतरा टिपा किरंदा हूंदसि हज़रत ईसा खे 2 हेठियूं चादरूं वेड़ियल हूंदियूं हज़रत ईसा जामे मस्जिद दिमश्क जी उमवी मस्जिद जे मशरिकी मीनार तो हेठि लहंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम मीनार ते लही चवंदो त जेको आहे त हाणे वारो कयो मुंहिंजे लाइ जेको आहे ॾाकणु आणियो सुवाल तो पैदा थिए आसमान को हेठि ताईं अची वियो आहे एतिरो ॾाकण जी कहिड़ी ज़रूरत आहे त उलमा लिखियो आहे दुनिया सबबनि जो जहान आहे हिते सबब ठाहिणा आहिनि तंहिंजे कारण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हितां विया त रफ़ ते विया अॻिते विया त पाण विया इहो जेको आहे त दुनिया सबबनि जो जहान आहे त हिते ईअं न चइबो त मां वेठो आहियां ईअं अलाह ताला वात मानी घर न कुझु करिणो पवंदो त पोइ जेको आहे त हरकत में बरकत हूंदी त बहरहाल दुनिया में सबब क़ाइमु करणा हूंदा आहिनि कुझु हिमत करणी पवंदी पोइ अलाह ताला रोज़ी ॾींदो आहे त बहरहाल इहे हुनजा पावर हूंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची करे निमाज़ पढ़ाईंदो ऐं जेको आहे त निमाज़ जे लाइ ईंदो हज़रत इमाम महदी चवंदो साईं अॻिते अचो फरमाईंदो न हीअ निमाज़ तूं पढ़ाए तूं इमाम आहे उम्मत जो इमाम आहे उनजी इक़्तिदा में निमाज़ पढ़ंदो ईसा अलैहिस्सलाम 3 ॻाल्हियूं रखंदुनि या चओ त दज्जाल जे मथां अलाह ताला अज़ाब नाज़िल करे या चओ त इहो दज्जाल खे अलाह ताला ज़मीन में गेहे छॾे या चओ त तव्हां पंहिंजे हथियारनि जे ज़रिए हिनखे मारियो त अलाह फतह ॾिए हुनजो साईं असांखे तकलीफ़ ॾिने त असां हिनखे मारींदासीं ईसा अलैहिस्सलाम दर खोलींदो दज्जाल साम्हूं ईंदो ईसा अलैहिस्सलाम उनखे अॻिते हली करे मारींदो पोइ यहूदियुनि खे बि मारियो वेंदो मुंहिंजे ख़्याल में शायदि कि पहिरें कल्ह वारे मोड़ ते मोटी आया आहियूं पर इहे दज्जाल जूं अलामतूं ॿुधाइणु ज़रूरी हुयूं तंहिंजे कारण हज़रत तमीमदारी जी बि हदीस अची वई अॻिते हली करे दज्जाल खे कीअं मारींदो अॻिते कुझु हालात आहिनि दज्जाल जा त उनखे मारींदो यहूदी मरी वेंदा ईसा अलैहिस्सलाम आयो छा जे कारण आहे शादी कंदो या न कंदो
काथों कंदो काथे सुम्ही पवंदो काथे दफ़न थींदो इहे अॻिते ॻाल्हियूं अचनि थियूं उन खां बाद में सुभाणे इंशाअल्लाह हयाती रही त इब्ने सयाद जो किस्सो ईंदो रसूलुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो ॿारु हुयो पोइ उन में दज्जाल जूं वॾियूं अलामतियूं पियूं विझनि ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन हूंदा आहे त हे दज्जाल आहे हज़रत उमर फतवा ॾेई छॾी त हे दज्जाल आहे उनजो वरी अजीब ॻाल्हि आहे अॻिते अचे थो किस्सो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला दज्जाल जे फितने खां बचाए।